अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में तव्हां सां ॻाल्हि करण वारी तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असांजे चैनल ते न त मेरे जमाने चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां वञो बैलेंस न करंदो काफ़ी असांजो हौसला तो वधंदो ऐं तव्हांखे वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। काफ़ी दोस्त चई रहिया आहिनि त तकरार ड्रामो छो नथो अचे, छा तकरार ड्रामो दोस्तनि चवनि था त बंदि थी चुको आहे या न। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार ड्रामो बंदि न आहे थियो ऐं उन जा एपिसोड ख़तमु थी विया। उन जे करे उनखे हिकिड़ो हफ़्तो बंदि कयो वियो आहे, जंहिंमें एडिटिंग वग़ैरह थिए ऐं रिकॉर्डिंग वग़ैरह थिए त पोइ वीडियो खे हफ़्ते खां पोइ अपलोड कंदा। इंशाअल्लाह तव्हांखे ॾिसण वटां हफ़्ते खां पोइ मिलंदो। ॿियो दोस्तनि जो सुवालु इहो आहे त तकरार ड्रामो बैंड थी चुको आहे त तकरार ड्रामो कॾहिं बि बैंड न थींदो ऐं हुन जा किस्सा आहिनि अञा अॻिते हलंदो। 500 ताईं एपिसोड हलंदा तकरार ड्रामे जा ऐं तकरार ड्रामो हाणे मज़ो करण वारो आहे। दोस्तों असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाइ बि कजो। ख़ुदा हाफ़िज़।